घोटकी में असिस्टेंट कमिश्नर ऑफिस ॿाहिरां लॻल सस्ते अटे जा स्टॉल रुगो सिफारिशी तौर ते हलण लॻो। अटो वठण लाइ आयल मुस्तहिक औरतुनि ऐं मर्दनि खे अमले पारां कलाकनि जा कलाक बीहारे खेनि मोटायो पियो वञे। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त रोज़ानो जे बुनियाद ते ईंदड़ 1500 कटा ग़रीबनि खे ॾियण बजाए रुगो मनपसंद माण्हुनि में हलण लॻा आहिनि। अटो न मिलण करे बुख जे सतायल अवाम असिस्टेंट कमिश्नर ऑफिस खे मच्छी मार्केट बणाए छॾियो। अटो हलाईंदड़ इंचार्ज सद्दाम घोटो ॿुधायो आहे त अटे जा रोज़ानो 1500 कटा हलाईंदा आहियूं। वॾा मुतासिर अवाम इंकिशाफ ज़ाहिर कंदे ॿुधायो आहे त रोज़ानो जे बुनियाद ते ईंदड़ सब्सिडी अटे जे 1500 कटनि मां अवाम खे 400 खां बि घटि कटा ॾेखारे बक़ाया रुगो सिफारिशी माण्हुनि खे ॾिना वञनि था। बुख जी सतायल अवाम असिस्टेंट कमिश्नर ऐं DC घोटकी खां मुतालबो कयो आहे त सिफारिश ते अटो हलाईंदड़ बाअसर एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुस्तहिक अवाम लाइ ईंदड़ सस्तो अटो खेनि ॾिनो वञे त जीअं मज़दूर अवाम सुख सां 2 वक़्त जी मानी खाई सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची